अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल मोहब्बत जे माग जे ईंदड़ नए एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में नाज़ा पंहिंजी माउ खां पीउ खां विछड़ी करे अलॻि थी वेंदी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहा अलॻि थी करे रांझनि खे ॻोल्हण जी कोशिशि कंदी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुमकिनात आहिनि त जेको आहे सो नाज़ा ऐं जेको आहे सो नाज़ा हुनखे ॾिसी वठे, बरहाल मुमकिनात आहिनि त न बि ॾिसे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रांझनि जेको आहे सो ॻोठ वारनि खे चवंदो त जेको आहे सो हाणे मूंखे कुझु पैसा ऐं कुझु टका ॾियो त मां जीअं ॻोठु खणी वञा ऐं ॻोठ वारनि जी जेको आहे सूरत हाल कुझु न कुझु बहितर थी सघे। उन खां पोइ जेको आहे सो वसायो पंहिंजनि साथियुनि खे वठी करे उन्हनि खां पघार वठी ईंदो ऐं रांझनि खे ॾींदो ऐं रांझनि उहे पैसा खणी ॻोठु हलियो वेंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो उहो जेको आहे सो रांझनि जेको आहे सो मोर सां न मिलंदो ऐं ईअं हलियो वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नाज़ा वीचारी ॾाढी कोशिशि कंदी, पर जेको आहे सो नाज़ा में हुन सां न मिली सघंदी। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जब्बार ख़ान जेको आहे सो मुजेरी खां मदद वठणु आयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुजेरी हुनजी कुझु न कुझु मदद करे पोइ मोकिलींदो, छो जो मुजेरी वारा दिलि जा साफ़ माण्हू ऐं सचा माण्हू आहिनि। जीअं रस जब्बार ख़ान वारनि उन्हनि जी मदद कई मुजेरी जी, ईअं मुजेरी बि उन्हनि जी मदद करे पोइ छॾींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जे कुझु केसनि खां पोइ तमामु बहितरीनु मज़ो थियण वारो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ जा माण्हू जेको आहे सो तमामु जल्द कमाए करे ॻोठु वापसि मोटी ईंदा ऐं ॻोठ में ख़ुशहाली थी वेंदी ऐं सभई ख़ुशहाल थियणु लॻंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में कुझु नवां एक्टर जेको आहे सो ईंदा ऐं हिन ड्रामे खे तमामु बहितरीनु मज़ेदार बणायो वेंदो। दोस्तों, अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।